दिली मोहब्बत सा दिली मोहब्बत सा ईमानी जज्बे सा नबी के सरदार रसूलन जे परदार हसन करीम जे नाने साईं मुझे मिठड़े मोहम्मद अरबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मथा वडी आवाज सां सलाह करो। अल्हम्दुलिल्लाह काफी जमात आयल जिनके मदीने वाले सही सां जितरी मोहब्बत आ ओतरो ही बुलंद आवाज सां दरूद पढ़ो। याद दरूद शरीफ जी फजीलत दस्याम सजन फरमायो त क़यामत जो ॾींहुं थींदो जेको क़ुरान जे त 50,000 साल जे बराबर हूंदो। जे न्याय हर जीव हर जी अखां में ज़ार हूंदो। हज़रत आदम अलैहिस्सलाम का विदे सजन फरमायो त मां मोहम्मद नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ताईं सब अल्लाह जा नबी रसूल पैगंबर हुंदा। एक तरफ गुनहगार बदकार लोहार मुजरिमन के ला जहन्नम हो तवरी के तरफ नेकोकार नमाज फरमान बरदार सालिहन के ला अल्लाह से जी जन्नत हो। साईं फरमाए तो मैदान महशर के दिहाड़े एक ऐसी जमात ज़ाहिर थींदी जिनके चेहरे में बड़ी ज़ेब ज़ीनत होंदी। जिनकी सूरतूं चोटी चंडकमती तरोशन होंदी। उन्हनि जे वात का मुश्क अंबर का वधीक खुशबू होंदी। अहिड़े जमात जे मथां अल्लाह जो फज़ल हूंदो। जहिड़ी आई बात जन्नत ॾे रवानी थींदी साईं फरमाए जमात के वॾे में वॾो एज़ाज़ वॾे में वॾो मान ऐं मर्तबो वॾे में वॾो दर्जो इहो नसीब थींदो जो जन्नत जे अंदर इन जमात जो आदर का इस्तक़बाल करण वारो मां मोहम्मद पाण साहब अर्ज़ कयो अल्लाह जे रसूल अभी उन जमात जो आदर का इस्तक़बाल कीअं कंदो। सजन फरमाते पुत्र इन जमात सां मोहम्मद नबी हथ मिलाईंदा पंहिंजे तरफ़ छिके नबूवत जे सीने सां लाईंदा वरी भई मुबारक हथनि सां रोज़े कौसर जो पानी पियाईंदा। 50,000 साल गुज़री वेंदा उन्हीं न लॻंदा। साहबा पुछा कि या रसूलल्लाह जो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम या रसूलल्लाह कोई बर्तन भरी जमात केड़ी होंदी। साईं फरमाते पुत्र कोई होगा जेके दुनिया में रात दी कसरत सां दिली मोहब्बत सां मां मोहम्मद नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मथां दरूद पढ़ंदा। हाय आवाज जिनके भी इन जमात में शामिल थियण जो शौक़ आ जिनके भी सोने साईं सां हथ मिलाइण जो शौक़ आ जिनके भी नबूवत वारे सीने सां भाॻा पाइण जो शौक़ आ अवावा जिनके भी सोने साईं जे मुबारक हथनि सां होदे कौसर पानी पीअण जो शौक़ आ वॾे आवाज़ सां सलाह अल्लाहुम्मा सल्ली अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद।
अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा बारकता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। रखो रब्बु करीम मर्दो ऐ बना बड़ी सिलसिली सुमाई सिंदा हरद शाह अब्दुल लतीफ भेटाई रहमतुल्लाह अलैहि जो दर्स रखो रब्बु करीम मर्दो ऐ बना सजी रात सैयद जी पढ़ी जिन सना मुझे वाइज़ के लतीफी बिठा उड़ारे जो सुभान अल्लाह मुझे वाइज़ के कलंदरी बिठा उड़ारे जो सुभान अल्लाह मुझे वाइज़ के कादरी बिठा उड़ारे जो सुभान अल्लाह मुझे वाइज़ के हैदरी बिठा उड़ारे जो सुभान अल्लाह मुझे वाइज़ मुझे मशहूर मौला हुसैन जा आशिक बिठा हो पान हुसैन याद आ जो सुभान अल्लाह रखो रब्बु करीम मर्दो ऐ बना सजी रात सैयद जी पढ़ी जिन सना अल्लाह के इश्क में फाइक था फना से बंदा किया गुनाह ते तो हबीब जो बिना हबीब जे बंदगी बेकार सौ सौ करी सजदा या करी हजार दिन मां इश्क बेजार जो इश्क ना है अरबी सा कलाम अल्लाह में कलाम अल्लाह में ये तासीर देखी बदलती हुई हजारों की तकदीर देखी और क्यों ना हो इस्लाम मुबारक दुनिया भर के दीनों में वहाँ मज़हब किताबों में यहाँ कुरान सीनों में और यही मस्जिद यही मजलिस यही गुलजार जन्नत है। लाउड मुझे कभी तो बता को लाउडन जो हाल ना है एडो जलवा लाउडन जो हाल एक करबला में से नहीं आया यही मस्जिद यही मजलिस यही गुलजार जन्नत है। चले आओ मुसलमानों यही तख्ते मोहम्मद है। अली बाबा नबीना अली बाबा नबीना शराफत हो तो ऐसी हो अली हुक्कार के सुभान अल्लाह हुसैन हुक्कार के सुभान अल्लाह अली बाबा नबीना शराफत हो तो ऐसी हो चले खंजरे करे सजदा इबादत हो तो ऐसी हो चले खंजरे करे सजदा इबादत हो तो ऐसी हो सरे सरे
दावत हो तो ऐसी हो, चले खंजरे करे सजदा, इबादत हो तो ऐसी हो। वर्कशॉप फल के सांगड़ जे बरसा उठ नबी बख्श खासगिरी जी प्यारी जमात दीनदारो कलमे वारो अजो वहीं साइन दीनी गरजानी में हिन मानायती मजलिस में हिन बरकत भरी गरजानी में पंहिंजो घर बार बिस्तरा बैठकूं ओता को छड़े हिन बरसाती मौसम में तूफानी हवाउन में मुझे इंतहाई मोहतरम काबिल एहतराम उस्ताद अब्दुल रहमान खासकली साहब जी दावत इसरारत पर करीम रब के रहीम रब के राजी करण जे नियत सां पहचान जे नियत सां गड थियाऊं ऐ दुआ है सल्लल्लाहु करीम अवाई असन जे अचन वेहण बुधण ऐं बुधाइण खे मंजूर कन फरमाए। मुझा दोस्तों अजीजो जिस आफरीन ऐं मुबारक आहे उन अल्लाह वारन के दीनदारन के जिन जे मेहनतन मोहब्बतन खिदमतन कुर्बान जो रंग लातो आ अज मां दुआ करण आयो हां सल्लल्लाहु करीम हिन मुजाहिदन जे मेहनतन मोहब्बतन कुर्बानिन खिदमतन के कबूल करण फरमाए। सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सजी जमात सबोरी जो हाजिरी अचन वञण बुधण समूरन जो कबूल करण फरमाए। मुझा दोस्तों अजीजो साईं फरमायो त बिन कतरन जी अल्लाह साईं वट वडी इज्जत आ। अवा घणन जी मां कोशिश कंदम त मां लंबो वाइस न क्या छो त लंबे वाइस जरा अलाउड ही नाई। साईं फरमायो त बिन कतरन जी अल्लाह साईं वट वडी इज्जत आ। अवा घणन जी कालाए मुसा बिन कतरन जी जेके जेरन जे जहान में उडारे जो सुभान अल्लाह। साईं फरमायो त बिन कतरन जी अल्लाह साईं वट वडी इज्जत आ। जिने बई कितरा वही पंदा हल तरे अल्लाह पंहिंजे फज़ल जी नज़र कंदो आ। पंहिंजो डमर पंहिंजी कावड़ हटाए छॾींदो आ। साहब अर्ज़ु कयो या रसूलल्लाह ओए कहिड़ा कतरा हल पाण फरमान त पुट पहिरियों शहीद जे खून जो कतरो ऐं ॿियो उन अख जो कतरो जेका अख खालिक जे खौफ में रोंदी हुजे। साईं फरमाया त जेका अख अल्लाह जे खौफ में रोए इहा अख जहन्नम न ॾिसंदी। साईं फरमाया त मैदान महशर जे ॾियारे हिकिड़ियूं अखियूं जहन्नम जा दर ॾिसंदियूं पर हिकिड़ियूं अखियूं अल्लाह जी जन्नत जा नज़ारा ॾिसंदियूं। या रसूलल्लाह जन्नत जा नज़ारा पाण फरमायो त पुट रुको जन्नत जा नज़ारा न मुझे अबू बकर के ॾिसंदियूं मुझे उमर अमीर के ॾिसंदियूं मुझे उस्मान के ॾिसंदियूं अली मुर्तज़ा के ॾिसंदियूं हसन हुसैन के ॾिसंदियूं पर उहे अखियूं जन्नत में मां मोहम्मद अरबी के ॾिसंदियूं। या रसूलल्लाह अवां जी ज़ियारत साईं फरमायो त पुट उहे अखियूं रब्बुल आलमीन जी ज़ियारत कंदियूं। साहब अर्ज़ु कयो या रसूलल्लाह उहे कहिड़ियूं अखियूं हूंदियूं पाण फरमायो त पुट उहे अखियूं जेके खालिक जे खौफ में रोंदियूं हुजनि। साईं फरमायो त मेराज वारी रात जिब्राइल अमीन जे हथनि में मां मुस्तफा पाणी जो प्यालो ॾिठो जंहिंमें चंद कतरा उन प्याले में हा। जिब्राइल ईशा जो पाणी आ ज़मज़म जो पाणी आ या कहीं जन्नत जे नहर जो पाणी आ। जिब्रील अमीन कयो या रसूलल्लाह ही न जन्नत जो पाणी आ न ज़मज़म जो पाणी आ। सोना नबी ही अवां जे उन्हनि उम्मतन मर्दन औरतन जे अखियुनि जो पाणी आ जेके अवां जे उम्मती रात ॾींहुं अल्लाह साईं जे खौफ में रहनि था। हे उन्हनि जे अखियुनि जो पाणी अथव। या रसूलल्लाह ही चंद कतरा त हिननि कतरनि में अल्लाह साईं एॾो असर रखियो आहे जो ही कतरा ख़ुदा जे खौफ में न हलनि। ही अख ख़ुदा जे खौफ में हली आहे।
सुना नबी जेकर ही पानी जहन्नम जे बाह जे मथा विसाया तो सजी जहन्नम जे बाह विसामी वञे। खौफे खुदा में रहण ऐं खौफे खुदा रखण इहो हर नंढे वॾे जे मथा हक़ आहे। नमाज ऊंचो अमल आहे, ज़कात ऊंचो अमल आहे, खैर खैरात कुर्बानी ऊंचो अमल आहे, सखावत ऊंचो अमल आहे, उम्रो हज ऊंचो अमल आहे, शहादत ऊंचो अमल आहे। पर सब अमल कबूल तॾहिं थींदा जॾहिं अवल बानी ऐं बानी जे दिल में अल्लाह जो खौफ हुजे। केॾो शामियानो ॾिठो आहे, हे लकड़ो हटायो, हे ॿिया लकड़ा हटायो, शामियानो पींदो। नमाज वारो अमल कबूल तॾहिं थींदो, रोज़े वारो अमल कबूल तॾहिं थींदो, ज़कात खैर खैरात वारो अमल कबूल तॾहिं थींदो जॾहिं अवल बाने जे दिल में खुदा जो खौफ हुजे। छो त अमलनि जो बुनियाद रब खौफ खुदा ते रखियो आहे। हर शइ जो बुनियाद आहे, समूरनि अमलनि जो बुनियाद रब खौफ खुदा ते रखियो आहे। वरी जिन अल्लाह से जो खौफ रखियो, जेके रात ॾींहुं अल्लाह से गॾु जंदा रहिया, कंबंदा रहिया, ॾकंदा रहिया, अर्श वारो तो जो मुंहिंजा मोहम्मद उन्हनि खे मुंहिंजो क़ुरान पढ़ी मुबारक ॾे त हिननि जो मौत बि भलो थींदो। पर जॾहिं मरी मां ख़ुदा वटि ईंदा त मां ख़ुदा जे तरफ़ां उन्हनि जे लाइ ॿिनि बागनि जी मुबारक आहे। अञा वॾे आवाज़ सां ॿिनि बागनि जी मुबारक आहे। इहो किथे लिखियल आहे? जो वॾे आवाज़ किथे लिखियल आहे? जो क़ुरान में। जो त रब जो क़ुरान सचो आहे। हथ हथ खणी जो अल्लाह जो क़ुरान सचो आहे। तेला फरमाए तो वलिमन खाफ मकाम रब्बिही जन्नतान फबिअय्यि आला रब्बिकुमा तुकज़िबान। जेके थकजी पिया ॾाढे जो सुभान अल्लाह इहे थकजी पिया हा न जा वरी सत हवा पई लॻे मां सम्झां थो सदी हिकु जो धोले छॾियो हो। अञा वॾे आवाज़ अचो सुभान अल्लाह। अर्श वारो तो जे मुंहिंजा मोहम्मद रबी इन नबूत वारी ज़बान मां मुंहिंजो क़ुरान पढ़ी चओ मुंहिंजे बाननि बाननि खे मर्द हुजनि जा औरतूं अमीर हुजनि जा ग़रीब बूढ़ा हुजनि जा काला अरब हुजनि जा अजमी मुंहिंजा सुना जेके रात्रि मल्ला जे आॾो ॾिना मल्ला जे आॾो भेण कढना उन्हनि खे मुबारक ॾे। जॾहिं मौत ईंदो जॾहिं वरी मल्ला वटि ईंदा त ॿिनि बागनि जा हक़दार थींदा। अदा तव्हांखे बाग खपनि वो दुनिया जा खपनि या जन्नत जा? जिनके जन्नत जा बाग खपनि उहे खौफ़े खुदा में रहनि, हर मामले में खुदा जो खौफ रखनि। बेनमाज़ी छो नथो नमाज़ी थिए? जो हिनखे ख़ालिक जो खौफ न आहे। ज़ानी छो थो ज़ना करे? जो हिनखे अल्लाह जो खौफ न आहे। व्याजी छो थो व्याज खाए? जो हिनखे अल्लाह जो खौफ न आहे। मुशरिक छो थो शिरक करे? जो हिनखे अल्लाह जो खौफ न आहे। हिनखे छो नथो क़ुरान वणे? छो नथो ज़िक्र वणे? छो नथी सुन्नत हुज़ूर जी वणे? ही नूरानी बाग वणे? छो नथो हिनखे अबू अमा वणे? जो हिनखे ख़ुदा जो खौफ नाहे। ऐं क़ुरान त खोल त क़ुरान छा थो कहे? क़ुरान जे या अय्युहल्लज़ीना आमनुत्तक़ुल्लाह जो त क़ुरान सचो आहे। ईमान वारो डिॼो मां अल्लाह खां, कंहिंखां? अल्लाह खां। ऐं ईअं डिॼो जीअं मुंहिंजे डिॼण जो हक़ आहे। अदा नबी कंहिंखां डिॼंदा हुआ? जो वॾे आवाज़ सां वली कंहिंखां डिॼंदा हुआ? इमाम गौस कुतुब अब्दाल आलिम कंहिंखां था डिॼनि? वॾे आवाज़ जो खौफ़े खुदा समूरनि अमलनि जो बुनियाद आहे। अञा वॾी आवाज़ जॾहिं बानी जे दिलि मां या बानी जे दिलि मां ख़ालिक जो खौफ निकिरी वेंदो आहे पोइ ख़ुदा गज़ब जो थुॾो हणी छॾींदो अथसि। हिकिड़े दुनिया जी ठोकर लॻे त बि साल न ईंदा। सिंधीअ जो पहाको त पीउ माउ जो पिटियल सियारे जो सड़ियल कॾहिं साल न ईंदा। छो त ही पीउ माउ जा पिटल
अदाए पर हिकड़ी आहे दुनिया जी पिटो दुनिया जा थुडा पर जिनके खुदा गजब जो थुडो हणे इन जो बचाव थींदो जो न थी सघंदो जो वडे आवाज भला ईअं त कोन्हे त हिकिड़ो ख़ुदा थुडो हणे त ॿियो ख़ुदा पनाह ॾे ख़ुदा घणा चयो वॾे आवाज़ सां ख़ुदा जे तरफ़ां जे थुडो लॻी हे निहार जे ख़ुदा जे तरफ़ां थुडो लॻी त ॿियो को ख़ुदा आहे तोखे बचाए चयो वॾे आवाज़ सां वॾ बुलंद आवाज़ सां चयो ख़ुदा हिकु ई आहे वॾे आवाज़ सां क़ुरान जो इलाहुकुम इलाहु वाहिद वॾे आवाज़ सां अञा बुलंद आवाज़ क़ुरान में चए इलाहुकुम इलाहु वाहिद ला इलाहा इल्ला हुवर रहमानुर रहीम अदा जो रब अकेलो आ हिकड़ी आ जेको रहमान भी आ समूरा जो जेको रहीम भी आ अञा वडे आवाज जो रहमान केरा जो अल्लाह रहीम केरा जो अल्लाह खुदा जे गजब जो थडो लगो फरौन खे हिकड़ो जो खुदा थडो आयो त कुल्सुम दरिया में गोतो हिकड़ो नहीं खुदा जे गजब जो थडो लगो नमरूद खे मंडले मच्छर को माराईस खुदा जे गजब जी ठोकर लगी अबू जहल खे जेको तो चवे त 70 पहलवान अगर जन तब मु अबू जहल जो मुकाबलो न कर अर्शवारो सोचे जहल वडी तोखे मगरूरी आ पर मां खुदा जे बिन यतीमन खां न मराया है तो मां खुदा ही आया वडी आवाज जो सुभान अल्लाह ऐलान जो नबी करे सुभान अल्लाह तो जो सैयदुल्लाह आज साहब शल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ईमान उम्र अमल में बरकत होता फरमाए वरी यो सजो मुजाहिद फजल रहमान जेको इन सोशल मीडिया जो दौर आहे हिनन के जरिए काफरन जे मुल्कन में कुंड पुछते हिन जे जरिए रब जे कुरान जा वाइज थो खुजाए कुरान हिते जो पढ़जे कुफर हुते जो कंबई वडी आवाज जो सुभान अल्लाह कुरान हिते जो पढ़जे कुफर उते जो कंबई ये कुरान एडो वाजे कुफर के धोडे छडियो थई अञा वडे आवाज जो सुभान अल्लाह अञा बुलंद आवाज हुजूर ऐलान दो करे पुटो सुभान मैदान बदर तैयारी कयो अञा डाडे जो सुभान अल्लाह सुभान मैदान बदर तैयारी कयो हुजूर 313 गुलाम तैयार किया होड़े अम्मा बहुजाई माद जी अम्मा दी के पुत्र शाजो तो ऐलान होले ओ साजी अम्मा अरबी मोहम्मद करीम उस्मान गुलाम उठी मैदान बदर दे तो हले अम्मा हुजूर गुलाम के कठो क्यों करे वो अम्मा बिनी बच्चन के दी चवे के उम्र 6 साल बेजी 6 साल उठ वनो जेको मोहम्मद गुलाम बियो गडो करे उन गुलामन में वनी नालो लिखायो पर पुत्रावल वनो मोहम्मद के जो सांतले रमा जी औलाद यो अञा डाडे त जो सुभान अल्लाह दिलेरन जा बच्चा दिलेर थींदा जुरतमंदन जा बच्चा जुरतमंद थींदा अली दिलेर हो न हो जो वडे आवाज मुर्शिद अली दिलेर हो न हो त हुसैन भी दिलेर हसन भी दिलेर हीला करे शरियों करबला में झुके 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 असगर जो लाश तोहफे में दिनो अकबर दिनो अब्बास जा बाजू कटियो पर वाह हुसैन बचारी तई सरुदई सैयद सुरो थियो तब रब जे कुरान जी तिलावत ही न हुसैन झुकन वारन मा हो हुसैन झुकियो न बड़े आवाज हे निहार सैयद सिर दई वनी सूर्य चढ़ियो पर ज़बान तरफ जो कुरान बेटाई तो जे त कामिल करबला में हुसैन कामिल हो खुदा जी दीन में बड़े आवाज कामिल करबला में आया अजु अमीर वे ही वेरन सामू हया उथे तीर बस इहा हुई तकदीर अली जे औलाद बेटाई तो जे जेड़ो लाही यजीद अली जे औलाद सी शान पसंदे दीद जा हुंदी मीर हुसैन सी अञा वडे आवाज
इन मल ताही हुसैन साईं जो जिक्र घणो वक्त गुज़रियो आहे हुसैन साईं के 60 हिजरी करबला जो वाक़ियो आहे पर अॼु ॾींहुं ताईं नंढे वॾे असांजी अम्मा न्याणी भेण जे ज़बान ते हुसैन साईं जी शहादत जा तराना था ॻाइजनि अञा वॾे आवाज़ जो सुभान अल्लाह ओए ॿई मासूम आया जज़्बो दरसो ओए ॿई आया अल्लाह जे रसूल सुभाणे मैदान बदर पाण फरमाए पुटा सुभाणे भी अम्मा मोकिलियो सुभाणे असां बि मैदान बदर ते हलंदासीं सुभान अल्लाह नथा जो एॾा यार मुड़े असांखे अम्मा मोकिलियो आहे वरी सलाम कर असांजे काइदे मिलत इस्लामिया मौलाना फज़ल रहमान साहब खे सुभान अल्लाह त चयो सुभान अल्लाह न कंदो त पोइ 3 कलाक तकी रखंदुसि जे सुभान अल्लाह वॾे आवाज़ चवंदो त पोइ कलाक में जिंद छॾिया वठो हथो खणी दियो सुभान अल्लाह अञा बुलंद आवाज़ जॾहिं मूदी मगरूर हमलो थो करे असांजे मुल्क ते जो अल्लाह असांजे पाक फौज जी हिफ़ाज़त करे वॾे आवाज़ अल्लाह असांजे मुल्क जे सरहदुनि जी हिफ़ाज़त करे कुफर छा कंदो पेशाब पीअण वारा हो पेशाब पीअण वारा ही असांजे मुल्क वारा नबी जा गुलाम जो क़ुरान पढ़ण वारा वॾे आवाज़ जो सुभान अल्लाह मोदी थो चवे भला बि कंदुमि असांजा 40 माण्हू मारिया आहिनि पाकिस्तान खे न छॾींदुमि वाहे वाह मौलाना फज़ल रहमान सुभान अल्लाह त चयो तुझी जुर्रत के सलाम जे मोदी मगरूर पंहिंजे मुल्क में वेही तो फूकूंडी असांजे मुल्क ते अख मेरी कई ये अखियूं कढंदासीं ये असांजो मुल्क मिठे मोहम्मद जे गुलामनि जो मुल्क आहे अञा वॾे आवाज़ आहे तेरे 32 हमले लाइ आया पाक फौज जी नज़र हुई ॿिन्ही तैयारनि खे गिरायो ॿई तैयारा गिरिया पायलट वधो निहार मुड़े पायलट वधो गरीबन सां अखलाक जे रवैये सां सॼो मुल्क पेश आयो छो त असांजो मुल्क अमन थो चाहे सलाम आहे मौलाना फज़ल रहमान खे जे पाक फौज खे हिम्मत अफ़ज़ाई ऐं उनजी बहादुरी जुर्रत खे सलाम कंदे चयो फौज घबरायो न ही रुगो मुल्क तहां जो न असांजो भी मुल्क असांजी जमीयत जा 10,000 सालार जेके अल्लाह जे रसूल जा सिपाही थो तव्हां जे सरहदुनि ते मोकिलिया थो वॾे आवाज़ जो सुभान अल्लाह मुसलमान हिकु थे हिजरो इख्तिलाफ जो टाइम कोने मुत्तहिद थियण जो वक़्तु आहे कुफर नरा खयो बीठो आहे हिजरो 2 मुल्क में फितना काहे पिया हिकु कादियान जो फितनो ऐं ॿियो हिन मोदी मगरूर पलीत जो फितनो इंशा अल्लाह जे अफगानिस्तान मां अमेरिका पादर खाई निकितो हे बि असां वटां पादर खाई निकिरो वॾे आवाज़ जो सुभान अल्लाह इन्हनि जलसनि खे मज़ाक न समझो ही जलसा रंग था लाइन खुदा जो कसम ही खर्च रंग था लाइन वॾे आवाज़ न था जो सुभान अल्लाह अञा बुलंद आवाज़ अॼु बि तव्हां करबला ॾिठी कोन्हे जेके जवान विया उन्हनि खां पुछा वञी कयो अॼु बि करबला जे दीवारनि ते लिखियो पियो लन नरका अवाम ग़ैरल्लाह कंहिं बि क़ीमत ग़ैरनि जा रुसल झुकाइणो कोन्हे अञा वॾे आवाज़ जो सुभान अल्लाह छा त जज़्बो आहे निहार मुड़े 2 बच्चा आया 7 सालनि जा साईं असांखे अम्मा मोकिलियो आहे जेके क़ुरान जा दुश्मन हो जेके तुंहिंजा दुश्मन हो सोना नबी उहे असांजा बि दुश्मन आहिनि ए मोहम्मद असां जानियूं कुर्बान कंदासीं ख़ुदा जे दीन लाइ असां वतन कुर्बान कंदासीं ख़ुदा जे दीन लाइ सुभाणे मैदान बदर असीं बि हलंदासीं ॾाढे ॾाढे न थो सुभान अल्लाह साईं फरमाए त पुट तव्हीं त नंढा हो चेसी उम्र नंढी आहे पर जज़्बो असांजो नंढो कोन्हे वॾे आवाज़ जो सुभान अल्लाह तव्हां मुंहिंजे साईं ॿिन्ही खे क़बूल कयो ॾाढे न थो सुभान अल्लाह पर जज़्बो अवल ॾिस अवल मुंहिंजे नबी जो पुटु वॾो हले नंढो वापसि वञे वरी मां जी ख़िदमत करे तॾहिं नंढो भाउ थो
चिल्ला हजर रसूल अम्मा साहब तो वायदो करे आयो तमा भी अम्मा से वायदो करे आयो अम्मा चौधी तो तू बुज़दिल है अम्मा चौधी तो तू छड़ो है जंग जेड़ो न है रसूल तो के वापस के पुट तू वञण नंढड़ो आहे चवण लॻो या रसूलल्लाह भला इजाज़त जो थोरो अते सां ॻाल्हायां नबी इजाज़त ॾिनी हर ॿई भार पाण में पिया ॻाल्हाइनि बिल्कुलु नबी नज़र थो करे अरे नंढो भाउ थो चए वॾे खे ओ मुंहिंजा भाउ अम्मा सां तूं वाइदो करे आए उड़ी अम्मा सां मां वाइदो करे आयो अता हिकिड़ी अटकल सम्झ में आई अचो त ॿई मल लड़ो रसूलुल्लाह जे आजो वो तूं किरी पइजा मां तुंहिंजे सीने ते वेहा सुभान अल्लाह त चयो वापस आई माल अदा तू किरी पइजा उम्र तुंहिंजी वॾी आहे मूंखां सघो है मां नंढो आहियां पर अदा तू किरी पइजा जे मुंहिंजो साईं सम्झे त वॾो बि वॾो आहे पर नंढो बि नंढो आहे वॾी आवाज़ जो सुभान अल्लाह हाल ॿई बार सलाह करे रसूलुल्लाह ॾे आया थी अञा वॾी आवाज़ जो सुभान अल्लाह असांजो नबी जो त नबी आहे असांजो हकीम नबी वॾे आवाज़ दिलबर नबी नबीअनि जो सरदार नबी अञा वॾे आवाज़ जेके अर्श वारो थो चईनि ॾाढे नथा जो सुभान अल्लाह इन्ना तैना कल कौसर नबी असां तोखे कौसर अता कयो आहे इहो कौसर बि तव्हां असांजे नबीअ खे मिलियो कौसर जूं उलमा घणई मानाऊं लिखियूं आहिनि हिकिड़े लिखियो आहे त कौसर मां मुराद जन्नत जी नदी कौसर आहे किन लिखियो त न कौसर मां मुराद हुजूर जी नियाणी आहे ॾाढी ॾाढी जो सुभान अल्लाह छो जॾहिं साईं जो आख़िरी बच्चो इब्राहिम वफ़ात पियो करे त काफ़िर टोकूं पिया कनि इब्राहिम पुट वियो ॼाण मोहम्मद बि वेंदो न हूंदो न असांखे बुतनि खां झलींदो पोटान ख़तम थी वेंदसि अशवारो थो चए जे पोटान जो दर बंदि थो कयांसि त ॾोटान जो दर खोले थो ॾियांसि अञा वॾे आवाज़ जो सुभान अल्लाह बच्चा भी राजा एक जो नालो हसन तो बे जो नालो हुसैन थी अञा वॾे आवाज़ जो सुभान अल्लाह इहे नाला बि सुहिणे नबी पाण रखिया नियाणी जी औलाद ॾोटो थींदो आहे पुट जी औलाद ॾोटो थींदो आहे ॾोटा हा रसूल जा पर महबूब ख़ुदा जॾहिं अम्मा ख़ातून जन्नत जे दर ते ईंदो हो त दर ते बीही चवंदा हा फातिमा अली तहां बच्चा नहीं हसन हुसैन मां मोहम्मद जा बच्चा था बड़े बड़े आवाज़ जो सुभान अल्लाह अञा बुलंद आवाज़ जिनके मोहम्मद घुरे तू न घुरंदे जिनके नबी चाहे तू न चाहींदे समूहा जो सा हसन हुसैन जा गुलाम आहियूं अञा वॾे आवाज़ जो हे भी जवान हा साईं असां ॿई अव्हां जे आॾो मल था बड़ो पोइ ॾिसो त ज़ोर केरु ॾाढी जो सुभान अल्लाह हाणे ॿई शहज़ादा हिक ॿिए खे संदरा विझी मल पिया लड़ण हर वॾे भाउ खे नंढो थो चए त रसूल ॾिसे थो तूं किरी पओ सुभान अल्लाह त चयो रसूल ॾिसे पियो तूं किरी पओ वॾो भाउ करियो नंढो छाती ते चढ़ी वेठो या रसूल अल्लाह कीअं पहलवान होए हां न तने मुझे साईं मुर्की चयो पुट ओरे या हुजूर मुर्कंदो हो जन्नत जा दर खोली पवंदा वॾे आवाज़ जो सुभान अल्लाह हुजूर मुर्के बरकत जा बादल वसी पवंदा वॾे आवाज़ पाण फरमाए पुट उम्र तो तुंहिंजी नंढी आहे पर ईमान तुंहिंजो जबलनि खां ॾाढो आहे अञा वॾे आवाज़ जो सुभान अल्लाह ॿई हलो हर ॿई आया बदर में अब्दुर्रहमान बिन औफ नाले साहबिया जेको अशरा मुबशरा साबिल में आ अशरा मुबशरा उन साहब के चइबो आहे जेके 10 गुलाम जिनके मुझे हुजूर जन्नत जी बिशारत ॾिनी
बुद्ध रगो नबी सैयद 10 गुलाम जन्नती नाहिन समूरा जो साईं जा सब गुलाम जन्नती चौगड़े आवाज बुलंद आवाज जो साईं जा सब सहाबी चौगड़े आवाज जन्नती हे वरी जालिमा गिला बे एड़न जी कन जिनके जरे जन्नत जी बिशारत रसूल दी साईं आया कोने अबू बकर फिल जन्नत उमर फिल जन्नत उस्मान फिल जन्नत अली फिल जन्नत वले आवाज जो सुभान अल्लाह बेटा तो चाहे जोड़े जोड़ जहान जी जिन्हें पान कई परवार हामी हाथी हाशमी सरदारी सरदार सुहे सहाबन सथ में मज मस्जिद मणियादार ये चारई चंगा चौधार हुआ है कांदा हबीब बेटाई हे नबी का जो खास करी वाला कौन समझा हिदा चुमदा के हो चार बेटाई तो जे अवल अदीब बन क्यों इज़हुमा फिल गार गार में नबी संग केर हो चो 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 गार में केर हो ये को जवान मुस्तफा सा गार में गड हो अज मजार में भी गडो जे को जवान मुस्तफा सा गार में गड हो इन निहार उन जवान जी नेकी रब कुरान में कही अज वडे आवाज हर अल्लाह जो कुरान खोल फरमा दो सानी सुनैन ज़ुहमा फिल एडो दर्द में तो कुरान पना पर सुभान अल्लाह जो आवाज न तो हथ करी जो सुभान अल्लाह जिनके कुरान वाले जावरी साईं वाली बोली गला अल्लाह जजारी कुल पाबो सुभान अल्लाह हल बरो चायान कुल कुशे सुभान अल्लाह सब आखो सुभान अल्लाह अने वडे आवाज सानी सुनैन इज़हुमा फिल गार इज़ यक़ूलु लिसाहिबी ला तहज़न अने वडे आवाज ला तहज़न अल्लाह माना अबू बकर तो जिसे हिते जो काफर आया तो दिसी विंदा अबू बकर गम न कर और पाना हूं तो त्यो खुदा है असा सा रब सावा असा सा अल्लाह गद्वा वडे आवाज जो सुभान अल्लाह अवल अदीब बन क्यों इज़हुमा फिल गार यो आदिल सीने रवा अदल में केर हो जो मीर उमर वडे आवाज गड़ेवा उमर तुझी हुकूमत अजब उमर हुजे अज कश्मीर जी घर मोदी करे अज जे उमर हुजे तो फलस्तीन फतेह न थे हलबा शाम ये मुसलमान कहीं बेदर्दी सा कुठो वने जोगी ना हिने जुए में तने ता नाग मस्तू कर खुदा जो कसम उमर हुजे तो मुंडी मरोटे शरीर उमर हो के लठ वारो हाकिम उन्हें दौर में बंदूक किथे तलवार हथन में हुई पर वड़े उमर जथन में तो लठ हुई लठ वारो हाकिम पटके वारो हाकिम वड़े उमर हले बियो मदीने में शिरक बियो रूम भराई वड़े आवाज जो सुभान अल्लाह उमर इनला तो जमा वो नबी बिस्क खास केरी वारो पुत्र जमनवत नाला उमर जो रखो दरवाजे ते बाबे उमर लिखो जे घर जे दरवाजे ते बाबे उमर लिखल होंदो शैतान घर दाखिल न थींदो जे घर जे अंदर उमर जो नालो होंदो शैतान न ईंदो उमर जो नालो बि जेड़े तेड़े के न वणंदो उमर जो नालो वणंदो त मर्द के वणंदो वरी आवाज तो खणी के उमर जा गुलाम जो सुभान अल्लाह अने बुलंद आवाज हेने यार एक कदे गलाया उमर जी साईं मां मोहम्मद वट हबशन माई आया चवे थी दोहल वजाया दफ बास बासम तो रसूल इंदो दफ वजाया खुशी में उमर अबू बकर आयो माई वेठे दफ वजायो आयो उस्मान सखी माई पे दफ वजायो तू जो आए त माई दफ त टोड़ियो भगो पियो थई पुयो लिखी वेठी थई उमर जे घटी का तुझो गुजर थे शैतान वा घटी तब्दील करे विनो वरी आवाज जो सुभान अल्लाह पर इहो भी तहां के बुधाइंदो अल्लाह जे उमर कोने त उमर जा गुलाम मौजूद थवा ये जमीत उलमा इस्लाम वाला सब मीर उमर जा गुलाम थवा जमीत उलमा इस्लाम वाला सब अबू बकर सिद्दीक जा गुलाम थवा
जमीद उलमा इस्लाम वारा सब उस्मान जा साईं जा गुलाम थवा ही जमीद उलमा इस्लाम वारा सब मौला अली जा गुलाम थवा वरी आवाज जो सुभान अल्लाह वही नबी जी घरवारी उम्मे हबीबा जो त नबी जो घरवारी सा जो मायरुवन जो वडे आवाज सा यो किथे लिखल आ जो कुरान फरमाया तो नबी वला बिल मुमिनीन अने वडे आवाज सा अयो तुझे माजी ने की को करे चाचो करे मामू करे पर नबी जे घर वारनी ने की अरशवारो कुरान में पाण थो करे अने वडे आवाज जो सुभान अल्लाह फरमाया तो नबी वला बिल मुमिनीन मिन अनफुसिहिम व अज़वाजुहु उम्महातुहुम कुरान तुझे मोहम्मद जेके भी औरतूं तुझे निकाह में आयूं ऐलान कर उम्मत के त सजी दुनिया जो मायो थवा तेरी उम्मत जो मायूं यो किथे लिखला जो कुरान में वरी अन्या बुद्धो नबी जे घर वारन जी तारीफ तो कुरान कर चो तो कुरान सचो आ वरी आवाज फरमाया तो या नबी लस्तुन कादिम मिन कुरान तुझे मोहम्मद सजी दुनिया जी औरतन का तुझे घर वारन जो मारा बमान मर्तबो शान मथे रखियो आ जो वडे आवाज सा साईं जिन जी घर वारन जो शान जो मथे आ हेने हार मोले उम्मे हबीबा केरबा उम्मे हबीबा बिन उम्मे हबीबा थी अबू सुफियान जी अबू सुफियान केरा हेने हार मोले अमीर मुआविया जो अबू आ उम्मे हबीबा हरत अमीर मुआविया जी भेण हर बुद्धो अञा पर्दे जो हुक्म न हो साईं के जी सी मुखे इजाजत दियो त मां अबे अम्मा जे घर वञा कंहिंजे घर वञा चओ माना घर वारे का इजाजत वठे घर वारी पोइ दर जी चांद टुपे हींअर कराया हींअर हींअर इजाजत भले न दे त जुती कच्छ में हूंदी ही पोयां साल पाड़े जियां रड़ंदो ईंदो न न जे तुंहिंजी किथे थी ॿुधा हिकिड़ो मुड़ुस वियो त ॿियो मिलंदो अबो वियो त वरी न मिलंदो जाना हा हींअर बा सोशल मीडिया जो दौर आहे हिरन यारे मोले हींअर कोन्हे जो त पर उहे औरतूं बि औरतूं ॾाढे जो सुभान अल्लाह मुंहिंजे नबी इजाज़त ॾिनी पंहिंजे घर वारी खे अञा पर्दे जो हुकुम न आयो आहे अम्मा हले थी त रस्ते ते उमर से मिली सुभान अल्लाह बस अञा वॾे आवाज़ वरी अब्दुल्ला आजिज़ चीज़ी नमाज़ बि थींदी पर पहिरीं जमायत लाइ मानी जो इंतज़ाम बि आहे वह मानी भी सवेर ताके खारायूं हथ पटियूं तामा तब सुभान थींदी ज़बान अगर सुस्ती के तब मानी से आज सके तमाम जेके जलसा हुजन जे में आऊं जा मानी रात जो 3 बजे भली आवाज जो सुभान अल्लाह एक जलसे दे वासे मुझे बामा ट्रेन थी वडो मुझे बा सदी जमात वे मानी हलंदी ओ जा खायो वणो जा खयो वणो एकरे जो सियाण हिन केड़ी मानी वणदी बो खयो था वणो ॾाढो जो सुभान अल्लाह अल्लाह बोलंदा वा रस्ते ते उमर सही मिली सो वडे आवाज अमी हबीबा कादे थी वनी अम्मा जो उमर हुजूर इजाजत ॾिनी अबे अम्मा जे घर थी वञा सणो उमर थो जे अम्मा ये बाजार मां वञे मके वारनि जी नज़र पए त मोहम्मद जी कुआर पई वञे ओ मुंहिंजी अम्मा मके वारा गुर खणी चवनि
मोहम्मद रसूलुल्लाह जी घरवारी पे वने कुआर पे वने अम्मा तो देखो अमल करे खुदा जो कसम उमर बर्दाश्त न थो करे अल्लाह ने जो सुभान अल्लाह शम्मा तो देखो अमल करे नीण करे या दाल उमर बिन खत्ताब के न थी वने अम्मा वापस रसूलुल्लाह रे वने उम्मे हबीबा वापस आईया मुझे सही पूछा बियो करे उम्मे हबीबा जी सही तो जे बे मां जे घर थी वना या रसूलुल्लाह वने पई पर हां जे गुलाम उमर बिन खत्ताब वापस क्यों शाम जे उमर रसूलुल्लाह अरे आयो उमर उम्मे हबीबा के मां में कलरनी तो शो में हबीबा के वापस क्यों आया उमर सही तुझे बुधो सागर जे लाए के वारो रक्षा बिस्ता बजे बरसा खास के लिंजे गोठ वारो उमर मुझे सही के तुझे या रसूलुल्लाह उम्मे हबीबा मामूली औरत कोने महबूबे खुदा जी घरवारी बड़ी आवाज उम्मे हबीबा रसूल खुदा जी घरवारिया उम्मे हबीबा बाजार में बने है के जी नजर पे तो मोहम्मद जी रानी पे बने ओ मुझे सोना मुझे गैरत बर्दाश्त नहीं करे मुझे दिल टूटे अब आप जे घरवारन के पर्दो करायो मुझे न्याण के भी पर्दो करायो ऐसा मोमन जी औरतन के भी पर्दो करायो आगे मशहूर तो जा तवा के सलाह तो जा मुझे दिल भी तुझे उमरा मशहूर तुझो भलो आ सलाह तुझी भलिया कुरान तुझे माइल दिकोन हवा इन हुवा इल्ला वही नारे जो सुभान अल्लाह क्यों मरा रायो तो तुझो भलो आ पर ये जुबान ऐसी न ॻाल्हाई दिया जिसी अल्लाह जो अमल न थे सो नारे जो सुभान अल्लाह उमर रायो दिनो अशवारो जिब्रील के तुझे वने जिब्रील कुरान खड़ी मुझे नबी दे मुझे नबी के जे ओ मुझे सुना नबी ये का कुरैशी जान उमर बिन खत्ताब जी मर्जी फरशत या सागी मर्जी मरब जी अरशत या कुरान में जो या अय्युहल नबी कुल्ली अज़वाजिक व बनातिक व निसाइल मोमिनीन नबी चो घर वारन के आई चो धेरन के आई मोमिन औरतन के अब छा जवा मुझे सुना नबी रब जो कुरान पढ़ी चवेन युदनीन अलैहिन मिन जलाबिबिहिन बा खुदा उन जी इज्जत पर्दे में रखी औरत घर का वने इन जे चेहरे ते नजर न पवे इन जी बाहुन ते नजर न पवे औरत मथे जे वारन खां पेरन जे आंगुरन ताईं पेरन खां मथे जे चोटी ताईं औरत के जो पर्दो हक ए पर्दो इस्लाम में फर्ज अज चौथा कत्ल वधन छो चाचू भाईटे जो दुश्मन भाईचा चाचन जा छो घर घर में झेड़ो कत्ल दादागिरी जिन्ना जो दरो चोरी जो दरो हाने त कल ॾिठो से ओला इन ज़ालिमन के तू पुडियो हाने ॾिठो से मासूम नंढड़ी न्याणी मां रक्षा में पई रोए तो मुसा इंसाफ थे जे मुझे न्याणीओ सा ॾाढाई करे मासूम न्याणी के वरी कत्ल कयो वियो आहे अगे से न बनाले नंढड़ी उन्हें सा ॾाढाई करे कत्ल क्यों अदा जेके भी दुनिया में गुनाहन जा दर खुलिया हन समूरन जी जड़ पे पद दिया सही आए कोन जे सजी अम्मा न्याणी भेण पर्दे में हुजे हा त गुनाहन जा दर खुलनी ना
पर्दो न थोड़ी अगे नंढड़ा हुंदासीं बस आगे चंदा बा शहर में न वञो छो जी चरी माई पे घुमेवा असा चंदासीं चरी माई के को बधन न था चरी पे घुमे लिकी असी वञी ॾिसंदासीं त माई के मथे ते पोती न हुंदी पैर उघाड़ा पर्दो न कंदी पोइ जेका अगे माई पर्दो न कंदी ही मथे ते रहो न रखंदी उनके चंदा त चरी माई ऐं हेड़े दौर में वरी उहा ई माई सियाणी आहे हेड़े दौर में वरी जेका पर्दो करे नमाज पढ़े हया वाली या चरी थवा या मुलियाणी थवा या मुलियाणी आहे जेका रोडन ते शक्तालू हणंदी वते जेका अबे अम्मा जी इज्जत न रखे अदा या वरी पढ़ियल लिखियल वॾी डॉक्टरियाणी थवा या वॾी दाना माई थवा जेका हेजूं अखियूं कोरट में कढे वेठी आहे अदा या वॾी पढ़ियल थवा पर्दो न थव हिन खां तो पुछी ॾियां कुरान का तो पूछूं रब जा कुरान खास के इन साहबन के बुधा त अल्लाह से के बान्हन मा बान्हियूं केड़ियूं थी वणन हिन का पूछूं वरी आवाज सां चओ अञा बुलंद आवाज हाय अल्लाह जो कुरान खोल जो कुरान सच्चो आ अञा वडी आवाज सां अञा बुलंद आवाज सां फरमा दो वज़कुल अञा वॾे आवाज़ वज़कुल मा युतला फी बुयूतिकुन मिन आयातिल्लाहि वल हिकमा इन्नल्लाह कान लतीफन खबीरा इन्नल मुस्लिमीन वल मुस्लिमात वल मुमिनीन वल मुमिनात वल क़ानितीन वल क़ानितात वस्सादिक़ीन वस्सादिक़ात والصابرين والصابرات والخاشعين والخاشعات والمتصدقين والمتصدقات والصائمين والصائمات والحافظين فروجهم والحافظات والذاكرين الله كثيرا والذاكرات कुरान सच्चो आहे चओ वॾे आवाज़ सां एॾी निशानियूं मर्दन औरतुनि मां जंहिंमें हुजनि ख़ुदा तुझे अअद्दल्लाहु लहुम मग़फ़िरतन व अजरन अज़ीमा ला ख़ुदा जे तरफ़ां इन्हनि जे लाइ वॾो अजर अज़ीम आहे वॾे आवाज़ सां अवल तो कुरान जे औरत कुरान पढ़े त घर में पढ़े हल्के आवाज में पढ़े औरत कुरान पढ़े तो घर में पढ़े इबादत पढ़े तो भी घर में पढ़े चौथी वारी बहन न टुपे और सजे चार तक सवा बहन जे औरत के कुरान जड़ो किताब वडी आवाज पढ़ण जी मोकल कोने उनी औरत के लाडन चवण जी मोकल के ॾिनी सरा चवण जी मोकल के ॾिनी लचण जी मोकल के ॾिनी दरगाह जी मोकल कहने दिया और कुरान छा तुझे मैं तो या अय्युहल नबी कुल अज़वाजिका व बनातिका वनिसाइल मुमिनीन अल्लाह अवल सुने नबी के तो हुक्म दे ओ मुझा महबूब ओ नबीन जा सरदार ओ सुनावल घर वारन के सुनावल पंजे घर वारन के कोई पंजे धीअरुन के कोई मोमिन औरतुन के इतनी औरत पर्दे में रहे औरत इज्जत में रहे घर का निकले जे कमे दमे तो पर्दे में हो जाए तो ना है वञ दरगाह हुनते ते जे टक भरजी आई रात हो भिक्षा बरसात हुई वसे उता पिया निकरूं त बबे छा चवंदा आहिनि छकड़ा ब छकड़ा माइन जा भरजी मोकिलिया मुंहिंजो रंग जी निकितो अहिड़ी बरसात में बि रनूं घर नथो सुखो थिए
जगह तो जो इते वही सामूडो फकीर है ना रक्षा विभाग में हाय ते वरी सामूंडो फकीर सामूंडो फकीर एकलो त एडा फकीर वधी विया हन जो जाए कोन एकलो फकीर बिया त मेला वधी विया ओ जेके फकीरन जा सुन माइट उन्हनि के यादगिरी कोने आए भी जरदारी ने ए वरी तल लची पोया वेठान ठग टंगारी खल पुजे कोंदी कोडर पुजे कंदी बजे के जेड़ी खबर आई अदाए देख अदाए बुडल शा ओ पाणी बुडो पियो सो तो खेतारी दो डाय न थई या ना हेलानी आयो मुडे सच्चो थोरो करो भाई तमी ए रुको मिठन गोरन खाना जा हेरा का मिठो कोन खाई मु खास केरी कुछ करियो खाई बियो या ना हेलानी आयो मुडे मुझे दरगाह आते तो उतर गई माई बैठी अम्मा तो के न को दंत न को डाठ तू तो घर सुख करे रे अब्बा अब्बा रात मुके ख्वाब में साईं आयो तो हाजरी भरे वन પછી સાईं जो नालो छाए अचे तो के साईं जो नालो कर साईं के जो पुटो खबर थई न का खबर कोनी अला चलो अल्लाह भला मागे हिता जहाज में मनो था चलो वने जहाज में परा मान खेला चौथे बजे उडरी पोती मन हां मां परते जे बारे में तो मुझे न्याणन के कुरारी अम्मा हो जे छो मथो ओने के जो मां भला नठी होंदी न वडी थी पुठिया भला तू पर्दो कर त तो खेड संद बना हिन उम्र में अम्मा भी पर्दो करे असे भी पर्दो कयो पंजो हया थे न वरी उनी जो डाडानी पंजो अब्बा हिंजर उम्र में पर्दो कया जवानी में पर्दो न कयम हिंजर न को थम दंदो न को डाठ टे दफा इजराइल देखाई लेनी आ अजो दूड़ो कया जो सुबान कया हिंजर केड़ो पर्दो थींदो मुखे केर थोड़े से बस ये जी न मुखे केर थोड़े से तो के वरी एड़ा रसंदा मां जे के तो जड़ा रद्दी हुंदा मतलब सजोड़ी रोडन दे जांठान अजो कल जासी पूरा आवाज रथो ये साजा बुजुर्ग का कुरान वाला मस्जिद में बैठा अल्लाह आज रास्ते में बहने करन पर हिंजर वरी पोड़ा एकलो तो दाढ़ी चाप सजोड़ी रोडन दे बिठा दा हां पूछो तो के करे हिंजर मिसकाल दींदो तो के काल जो इंतजार के कंदी के मिसकाल में कोन पूरे मानोट मोबाइल ही थे कि बाहर जा थोड़े चीजनो सजो डी हम गुजरी वनी जे के मिसकाल दे भले जे पूरो के का रस्तो पुछया था मुके वणो मा खास कर जे जलसे दे के का रस्तो पुछंदो न तब मोह चिब जड़ो कर जल चाचा मुके करी खबर तजे वरी को चाऊ को जो रस्तो पुछंदो ने के जंदा जे चवी त मा तो कते छडे बचा हां हेली यार मोले पर्दे में जो फायदो वा पर्दे में इज्जत आ जो वडे आवाज हेली यार मोले को पर्दो थींदो या न थींदो बड़े आवाज जो अगे खेलंदा आशर वाले अदा आशर जो मायू मास्टर यानी मन डॉक्टर हे अता दराड़ी वारन के छा थियो मां हालात बनिए थे मुझे लाना ओते मानी खना जा ओटियो को मायू चुंडीन हाने त गाब मायू को हाने त भाई थ्रेशर मायू मुते मायू बेल थन हाने त वरी जुल्म सरेडो थे जो टूलन दे मायू बिच जे के वणो अमीर पर खास बस अग्या थोड़ो रको चप टेड़े हिन का जे स्त्री को छड़ा जीवो तो बस चप टेड़े 30 का टूला जा है या कन्यार जे 30 जो मा 50 का दो आए जा कोने इदो शैतान बेईमान जालिम इदो सांजे कुलूबन के खारे रंता हणी पंजो गुलाम बनाई छयो अजो वायदो कयो तो पर्दे वारो माहौल पैदा कंदासे ऐ वायदो कयो खुदारा कसो खाई रसूल आयो कि गिला गिबत न करियो मोमिन थींदासे चोडे आवाज काफी टाइम गुजरी चुको आ मां जको वाक्य पेरी खयम जेरे बई भार मैदान बदर में आया मैं तई हजो मंगते बई भार मैदान बदर में आया अदायदा एरा मुंडे नहीं आयो मैदान बदर में अब्दुर्रहमान बिन औफ केरो हजरत अब्दुर्रहमान बिन औफ साहबिया साहबी रसूला भई जी बिठा एकलो सजे पे खबे चाचा अबू जहल के रोआ जेको नबी के दुख दींदो आ जेको चथो मोहम्मद भी न होजे अल्लाह जो कुरान भी न होजे चाचा मां सा वायदो करे निकता हूं
बड़े आवाज चाचा जा अबू जहल धरती ते हुंदो या मुस्तफा जा गुलाम धरती ते हुंदा बड़े आवाज अब्दुर्रहमान तो जे ये पे समझा पार लाहिन पर बब्बर शेर बीठा और टे मते अबू जहल हथे दे लोही टोप पातो पियो खुदा जो कसम हाने वरी त लाउट वाज ठाया ना हाने लाउट सही ठाया भाई दे नहीं आयो तो सही पर बेचारा भाई कबर जा मलाइका खुदा जो कसम लाउट हाने वाज ठाया तस इन जो बड़ो कोने सेट न त हेडी रेठ जी मशीन वन टिहानन जेडा लाउट न हलंदा खुदा जो कसम लाउड है ना भला समझे तो समझे उर्दू समझो ना सिंधी लाउड डाटा वया हिरन के मां दुआ तो कया अल्लाह इनके जन्नत में भी डेकोरेशन जो दुकान खोले दो खुदा जो कहता हाने लाउड एडा ठाई जे मां फजर ताई बाज क्या तब न थक जा बड़ी आवाज जो सुभान अल्लाह हिरन आयो परिवार के बयान करे दुआ करा जो तो बरसात पाए रास्ता बेजर एड़ा वठी आया उता जा ये थोड़ो साईं अदता थिड़ो तब सदब जमायत के हुंदा समझो सुभान अल्लाह मुर्शिद आयो गोठ में मुर्शिद आयो गोठ में मुरीद पे कंबे जे हूं मुखे दसी नारा हणंदो जो कंबी पियो जे रात वहा भी आयो जलसो हो रात छितो वहा भी आयो एड़ा ट्रपली आवाजो असां त जन्नत जो रुगो नालो ॿुधंदासीं जी कीअं जे वहा भी पियो चए त बाबा जन्नत में वञण सोलो कोने पुलसरात जो रस्तो पार करणो पवंदो 30,000 वरी जो पंध थींदो तलवार खां तिखो वार खां सनू हेठ जन्म साईं असीं बने था पिया किरूं को केरु ठोकंदो मुर्शिद चौधान मुरीद वकड़ में फाथो आहे मुर्शिद जो मां जो वेठो हां चीसी पुजे एड़ा कुर्ब कंदे त वो कच्चे वाली जमीन तोखे मुर्शिद जो मां पहिरीं जमीन ॾिसां मुर्शिद आयो जमीन ॾिसण हाणे मुर्शिद हुजे टिहान हाणे मुरीद तो रोज़ ईंदो बराड़ी जो माण्हू आई अडम उठ पियो चीसी जी मां पे टपायो झोंप ॾे हाणे हो झोंप किथां ॾे काम भजबल आई तो जे मतलब मुर्शिद दे झोप मथो हेठ जगो मथे मुरीद बिहारे तो मुर्शिद रंगियो पियो पाण अद में मुरीद आयो कोई तेरी वस के मुर्शिद के जैसी थोरो उठी भी मुर्शिद लेके तो मुझे कपड़ा लटा तो साफ करे जे मतलब मुर्शिद सदो दियो जो वठी करे बान का ठका जबो कढाई जैसी हिते भी करी बाकी उते शाली करे हेले यार मोले चाचा अबू जहल के रहो जे पुट इहो थवा लोही तो अबू जहल के पातो पियो भई था जब अल्लाह अकबर तहां भी जो अल्लाह अकबर अल्लाह अकबर जे नारो हयो दुश्मन ते कड़की प्या तलवारों बिनी जान लवायो अबू जहल घोड़े तो करीब नारे तकबीर नारे तकबीर शाने मुस्तफा शाने सहाबा शाने अहले बैत नारे तकबीर ये शौक से नाम सहाबा का करी चरी चाम सहाबा का रेशों से नाम सहाबा का करी चरी जाम सहाबा का अगर तलब है तुझको जन्नत की तो फले थाम सहाबा का अजा बड़े आवाज जो सुभान अल्लाह ये बिनी जान तलवारों आयो अबू जहल घोड़े ता करीबो जे पछाड़ी लड़ंदा रहा तो बई शहीद थिया बई भार शहीद थी
यार मुझे अम्मा के खबर पई थी ओ मुझी अम्मा मुबारक थी बच्चा तुझा शहीद थिया अम्मा दी के अखन सादसा अम्मा सी पाप पतरा खाया हो भई हथ में रंगी लगा पिया थी अम्मा वडे पुट जो बाजू कटियो पियो अम्मा दी के तो माला बदर में आई तुझी वडो पुटा नंढो पुटा पर पुट हिन जो पुठियूं तो मूंखे ॾेखारियो उथलाए पुठियूं भई मान से अरे बिच के सीने से लाए दीजे के इन्ना लिल्लाह व इन्ना इलैहि राजिऊन यारे बच्चा अम्मा तू पुछूं छो पई ॾिसी जे जॾहिं निकिता हा घरां तलवार खणी मूंखे चयो अम्मा पुठीअ ते धक न हूंदो जवाननि जी या धक सीने ते संदासीं जेको वाइदो कयूं उन में पूरो नथो हे निहारियो अव्हां खे वक़्त जे आलिम चौकनि चौराहनि ते घुराईंदा ईंदा या न ईंदा हक़ ई सच वारी जमात पोइ झंडनि वारी जमात अॼु अल्हम्दुलिल्लाह सॼी दुनिया जमीअत उलमा इस्लाम खे सलाम थी करे सजी दुनिया जमीअत उलमा इस्लाम के सलाम थी करे अल्हम्दुलिल्लाह अॼु अल्लाह सी अजी जमात के वॾो मान मर्तब दुख आया तकलीफ़ूं आयूं पर असांजे मैदान जे मर्दन मैदान कयो अॼु वाइदो कयो हर दुखी घड़ीअ में जमीअत उलमा इस्लाम जो साथ ॾींदासीं अब साथ ॾींदव जेके ॾींदव त मथे खणो त छाड़ी हथ ढिरा छॾियो त हथ ढिला छड़ियो तो जिक्र जी जर बनाए पो दुआ करे हथ ढिला छड़ियो फरमा दो या अय्युहल्लज़ीना आमनु ज़िक्रुल्लाह थोड़ा इको करो डबलिंग आवाज करो डाले जो सुभान अल्लाह बस सही है माशाअल्लाह अल्लाह आपको जज़ा खैर दे या अय्युहल्लज़ीना आमनु ज़िक्रुल्लाह फरमा दो या अय्युहल्लज़ीना आमनु ज़िक्रुल्लाह ज़िक्रन कसीरा रब तुझे ते घणी वेकणो मुंहिंजो ज़िक्र कयो ज़िक्र कजो तो ज़िक्र कजो थींदो जो अल्लाह जो अल्लाह वॾे आवाज़ जो जो अल्लाह 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 इल्लल्लाह 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 हस्बी रब्बी जल्लल्लाह मा फी क़ल्बी गैरुल्लाह हस्बी रब्बी जल्लल्लाह मा फी क़ल्बी गैरुल्लाह नूर मुहम्मद सल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह 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 अव्वल आखिर है अल्लाह जाहिर बातिन है अल्लाह अव्वल आखिर है अल्लाह जाहिर बातिन है अल्लाह हामी नासिर है अल्लाह हाजिर नाजिर है अल्लाह हामी नासिर है अल्लाह हाजिर नाजिर है अल्लाह ला इलाहा
इल्लल्लाह, ला इलाहा इल्लल्लाह, ला इलाहा इल्लल्लाह। चाहे तुम निकल जाए ये बिलाल कहते थे, चाहे तुम निकल जाए ये बिलाल कहते थे, ये बिलाल कहते थे। मेरे मुंह से निकलेगा, मेरे मुंह से निकलेगा ला इलाहा इल्लल्लाह, 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 ला इलाहा इल्लल्लाह, ला इलाहा इल्लल्लाह, 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 ला इलाहा इल्लल्लाह, ला इलाहा इल्लल्लाह, ला इलाहा इल्लल्लाह, मुहम्मदुर रसूलुल्लाह, मुहम्मदुर रसूलुल्लाह, मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। जिंदगी बाकी, मुलाकात बाकी, वमा अलैना इल्लल बलागुल मुबीन। आखिर में ये सजो इंतहाई मोहतरम भाव रहमली मल्ला, सजो इंतहाई मोहतरम रहमली मल्ला अब आगे हिकिड़ो ई मौलूद ॿुधाईंदो, पर हिकिड़ो ई मौलूद आगे ॿुधाईंदो चोट जो। तव्हीं रुगो हिनखे भारो ॾिजो ओट मोट जो। खीसे में चिमड़ा त वेठल हूंदो न, दिल खोले न सां ताव न कयो त दुआ ख़ैर कई। दुरूद शरीफ दिल जी मोहब्बत सा या रब्बी सल्ले व सल्लम दाइमन अबदन अला हबीबिका खैरिल खल्क़ि कुल्लिह। निकतियूं मके दे मायूं, निकतियूं मके दे मायूं, संबेरी उठन ते दायूं, कंहिंखे न पिड़ पई पाई, वाह वाह हलीमा दाई। निकतियूं मके दे मायूं, संबेरी उठन ते दायूं, कंहिंखे न पिड़ पई पाई, वाह वाह हलीमा दाई। तुंहिंजी किस्मत, तुंहिंजी किस्मत ॾाची तुंहिंजी कमज़ोर वा, पर भाग तुंहिंजो ज़ोर वा। ॾाची तुंहिंजी कमज़ोर वा, पर भाग तुंहिंजो ज़ोर वा। जो आमिना जे घर अंदर तरसियल मोहम्मद मोर वा, जो आमिना जे घर अंदर तरसियल मोहम्मद मोर वा। इल्हाम थियो को इलाही, कर गम न थी सौदाई, मिलियो गंज तोखे शाही, वाह वाह हलीमा दाई। तुंहिंजी किस्मत, तुंहिंजी किस्मत छा सूंह आ सरकार में,
मासूम नंढड़े बार में छासू आ सरकार में मासूम नंढड़े बार में सद पार पई सदके वञे सरकार मासूम सद बार पई सदके वञे हर दम सजण जी सार में खलकी खुदा खुदाई जहिलाल सदके जाई हस्ती हथे तो निभाई वाह वाह हलीमा दाई तुझे किस्मत तुझे किस्मत अब हेडो नाथ पियो पड़े अही ताऊं जा कयो निकतूं मगे मायूं संभरी उठन दे दायूं कंहिंखे न पिड़ पई पाई वाह वाह हलीमा दाई तुझे किस्मत निकता उठन ते काफिला तकड़ा करे तय फासिला निकता उठन ते काफिला तकड़ा करे तय फासिला तोड़ा तिखा ढोड़ी पुगा मिलकत संदा हुन मां मिला तोड़ा तिखा ढोड़ी पुगा मिलकत संदा हुन मां मिला जर माल दौलत छाई तन जे हिसे मझ आई पर को न थियन पूराई वाह वाह हलीमा दाई तुझी किस्मत निकतूं मके दे मायूं संभरी उठन ते दायूं कंहिंखे न पिड़ पई पाई वाह वाह हलीमा दाई तुझी किस्मत भली किस्मत वही अरब में कहा कथी या ख्याल में जा खाक थी वही अरब में कहा कथी या ख्याल बिन जा खाक थी मदनी मिठो तोखे मिलियो गलड़ा चुमिया लब पाकत मदनी मिठो तोखे मिलियो गलड़ा चुमिया लब पाकत शोहरत मिली थई शाही अरशों वधी वाधाई मदहत अबासा गाई वाह वाह हलीमा दाई तुझी किस्मत निकतूं मके दे मायूं संभरी उठन ते दायूं कंहिंखे न पिड़ पई पाई वाह वाह हलीमा दाई तुझी किस्मत भली किस्मत अब वेचा जो वापस माइज थींदो या इबादिल्लज़ीन असरफू अला अनफुसिहिम ला तक़नतू मिन रहमतिल्लाह इन्नल्लाह यग़फ़िरु ज़ुनूब जमीआ इन्नहु हुवल गफ़ूरुर रहीम अल्लाहुम्मा तरबी व नब्दुका फ़ग़फ़िरली वरहमनी या रब्बी सल्ली व सल्लिम दाइमन अबदा अला हबीबिका खैरुल खल्क़ि कुल्लिहिम रब्बना आतिना फिद दुनिया हसनतुन व फिल आखिरा हसनतुन व क़िना अज़ाबन नार या अल्लाह या रहमान या रहीम या अल्लाह सनी दुआ कबूल करो इन सनी जमात जो तुम कबूल करो वेहन ऊंचा को इंतजार कबूल करो अल्लाह जो के जलसे के मंजूर करो जो की तकलीफ कर जानी के करीब कबूल करो ये के भी तू जाता आया थी सगुरन जे रोज़ी में रिज़्क़ में इज्जत में ईमान में बचन में उम्र में अमल में घरन में बरकत नसीब करो या अल्लाह अयन सांगड़ जे लायक वारो रक्षा जे लायक वारो गोठ नबी बख्श खास के दीवान निमत अल्लाह बरकत जो बादल वसा अल्लाह करम जा कर वसा
ऐ मुझे रहीम अल्लाह उस्ताद अब्दुर्रहमान साहब जी ईमान में उम्र में बरकत दे अल्लाह जे मेहनतुन कुर्बानन के कबूल कर ऐ मुझे अल्लाह कर्जदार जे कर्जन के दूर कर दर्दमंदन के दर्दन के दूर कर अल्लाह बीमारन के शिफा नसीब कर अल्लाह बे औलादन के सारे औलाद नसीब फरमा ऐ मुझे रहीम अल्लाह मुझे करीम अल्लाह जे के पुटन कान परेशान पढ़न के पुटन जा जोड़ा दे ये के न्याणी कान परेशान के न्याणियों दे ये जो न्याणियों घर में बैठल दिलाओ निवार कर औलाद के बेहमान इज्जत करने की तौफीक अता फरमा या अल्लाह जिन जिन दुआओं ला जो दुआएं कबूल फरमा है न सजे मुजाहिद मुझे दोस्त भाव मुदाशिम खास के रिसा वजे रिस्क में बरकत अता फरमा अल्लाह के नेक सारे औलाद अता फरमा या अल्लाह सब जो नेक चाहे दिल जो तमन्ना पूरा फरमा या अल्लाह सरिन तई मोहतरम मुजाहिद मिल मुजाहिद इस्लाम अल्लाह से अब्दुल्ला आज साहब जी उम्र में बरकत दुआता फरमा अल्लाह जी मेहनत के जफा कशुन के कोशिशुन के अल्लाह काविशुन के कबूल फरमा या अल्लाह ये साजो मुजाहिद नौजवान भाऊ फजल रहमान जी को तीर जो कम करे रहे हुआ या अल्लाह है मुजाहिद जी अल्लाह उम्र में बरकत अता फरमा अल्लाह ने जे मेहनत के कबूल फरमा अल्लाह ने जे काविशन के कबूल फरमा अल्लाह आज सर्द राता सर्दी हवा पई हले अल्लाह बरसाती मौसम अल्लाह आज सर्द हवा में असानी रब दुआ कबूल करो फरमा या अल्लाह सजे इंतहाई मोहतरम हरदल अजीज मुझो भाव रुस्तम खास के लिए साहब जी अल्लाह सी उम्र में बरकत अता फरमा या अल्लाह जे सेहत में बरकत अता फरमा ऐ मुझे अल्लाह वजह करीब अधरा जो टोन थे थकल कबूल फरमा ऐ अल्लाह मेरा हूँ मदा हूँ परवर पोग तुझे बंदा हूँ खड़ी के भी गंदा हूँ कैला डोहन जी कैला गुनाह नी माफी दे ऐ मुझे अल्लाह सजे पाक फौज जी हिफाजत फरमा या अल्लाह से वतन अजीज जी हिफाजत फरमा या अल्लाह सजे मुल्क की सराहत जी हिफाजत फरमा सजे मुल्क जे मुजाहिदन जी हिफाजत फरमा अल्लाह साजे सिंध जी हिफाजत फरमा कुफर न राखे वेठ अल्लाह कुफर जे कावशन कुफर जे कोशिशन के लान सुन्नाबूद फरमा या अल्लाह सजे मुल्क जी हिफाजत फरमा या अल्लाह तरन ते वारन तुलबा जी हिफाजत फरमा अल्लाह कई सज को देने वाले हक जी आलम जी हिफाजत करो फरमा मसाजिद मुदार जी हिफाजत फरमा या अल्लाह सजे हकई सत्यवारी जमात जमीयत उलमा इस्लाम जी मदद फरमा जमीयत जकाबरीन जी मदद फरमा या अल्लाह कायदे मिल्लत इस्लामिया हरत मौलाना फजल रहमान साहब जी उम्र के दराज फरमा या अल्लाह अल्लाह सही की मेहनत कुर्बान के कबूल कल फरमा ऐ मुझे कई मल्ला दर दर जे गुलामी का बचा या अल्लाह इन उस्ताद जे रिज़्क़ में बरकत अता फरमा या अल्लाह इन जे कारोबार में बरकत अता फरमा या अल्लाह ने मेहनतन की कबूल फरमा न कर मोहताज मुझे किसी का इस ज़माने में हमें कौन सी है यार तेरे खजाने में या अल्लाह सगे पाल ने घुराए तने कल में के तार संभरा ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह